नौशर फिरोज़ मावा की ख़बर ॾींदा हलूं। फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ राजपर नौजवान इतिहाद तंज़ीम तालका फैज़गंज जे उहिदेदारनि जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें तालका सदर फयाज़ हुसैन राजपर जी ज़ेर सदारत हेठि थी गुज़री, जंहिंमें खान मोहम्मद राजपर, अता हुसैन राजपर, आसिफ राजपर, हाजी मीहू खान राजपर, अब्दुर्रहमान राजपर, निसार अहमद राजपर, अमानुल्लाह राजपर ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें तंज़ीम साज़ीअ जे हवाले सां ॿियनि अहम मौज़ुअनि ते ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं वयूं। जीअं त सरदार साहब जी महिरबानियूं आहिनि, जन मूंखे चूंडियो आहे तालके फैज़गंज लाइ सदर। असांजो मंशूर आहे तालीम, रोज़गार, इंसाफ़। अल्लाह ताला सरदार साहब जे हुकुम सां सरदार साहब माशाल्लाह फलाही कम कया आहिनि असांजा तंज़ीम में, ऐं उन में नौशर फिरोज़ में बि सरदार साहब फलाही कम कया आहिनि, ठरी मीरवा में बि कया आहिनि, टंडो मस्ती में बि कया आहिनि, ऐं पीर वसण में बि कया आहिनि, ठरी मीरवा में बि कया आहिनि। अॻिते सरदार साहब जो इहो ई आहे त जेको आहे सो पंहिंजी क़ौम खे रिलीफ ॾियां ऐं उन जे लाइ फलाही कम कयां। जेको आहे सो असां ते बि उहे ई ज़िमेवारी रखियूं आहिनि त ॾिसो जिते जिते जंहिं शइ जी ज़रूरत आहे उते वञूं। असांखे चूंडियो अथनि, असां बि माशाल्लाह निकिता आहियूं दोस्तनि सां गॾिजी, ऐं तालके फैज़गंज में गॾिजाणियूं कयूं पिया, ऐं काफ़ी दोस्त बि असां सां गॾु आहिनि। माशाल्लाह असां सुठो कमु पिया कयूं तंज़ीम जे लाइ, ऐं अॻिते बि कंदासीं। असां त जेके ज़िमेवारियूं आहिनि, असल में असांजे जेके राजपर नौजवान इतिहाद आहे तंज़ीम, उहा सियासी न आहे, उहा राजपर क़ौम जे लाइ आहे। उहो असां उन्हनि जे लाइ असांजो को बि मुतालबो न आहे त को वोट खपे या असांखे ई शइ खपे, उहो असांजे लाइ को बि माना इहो इशू न आहे। असां उहो नथा मुतालबो रखूं। बाक़ी जेको आहे सो असां पंहिंजी राजपर क़ौम जे लाइ कमु कंदासीं। जेकियूं ज़िमेवारियूं असांजे मथां आहिनि उन में आहे तालीम आहे,